करमपुर भरिसां शबीराबाद थाणे जी अदडियाणी लॻ पुराणे पलांता बदलो जाफ़री ऐं जीअन निंदवाणी धुरनि में झेड़ो। जाफ़री बिरादरी के डंडा बरदार माण्हुनि हमलो करे नौजवान जीअन निंदवाणी खे डंडा हणी ज़ख़्मी करण बाद फरार थी विया। इतला ते वारिस वाक़े वारे हंधि पहुता। ज़ख़्मी के खणाए थाणे ते आदो। मेडिकल लेटर बाद ज़ख़्मी के इलाज लाइ करमपुर अस्पताल दाख़िल किया वियो आहे। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। धुरनि में छिकताण इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। होॾां घोसपुर वेझो SHO घोसपुर अख़्तियार अहमद नारे जो CI जी स्पेशल टीम घोसपुर भरिसां दुराणी महर के कच्चे वारे इलाइक़े में गुझे इतला ते कार्रवाई कंदे जेकाबाद शहर के पुलिस एहलकार शिरमुन लाशारी संदसि साथी अब्दुल वहीद लाशारी के रात देर से मुबैना मुक़ाबले बाद बाजियाब करण की दावा कई है। पुलिस ज़रियनि राब्तो करण ते ॿुधायो त ॿिन्ही खे कच्चे जे ॾोहारनि 2 हफ़्ता अॻु औरताणे आवाज़ ते हिरखाए बांदी बणाए रखियो, जिन खे रात देर सां दुराणी महर के कच्चे में कार्रवाई करे खेनि बाजियाब करायो वियो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।